नाज़रीन आम ख़बर है जेका असां शेयर कयूं पिया। खानापुर के कच्चे मां मोगी बाज़ियाब। सरदार मीर महबूब अली खान बिजराणी और मीर शबीर अली खान बिजराणी की कोशिशुनि वारसनि ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे एहतजाजनि ऐं धरणनि असर ॾेखारियो। करमपुर लगू 10 ॾींहं अॻु नापरकोट थाणे जी हद कच्चे वारे इलाइक़े में अगवा थियल पोलियो ऑफिसर मुबैना पुलिस मुक़ाबले में बाज़ियाब। पुलिस पोलियो ऑफिसर नईम अख्तर बपड़ के कच्चे जे ॾकबंद वारे इलाइक़े में बाज़ियाब करण की दावा कई है। मोगी नौजवान SSP ऑफिस शिकारपुर मुंतकिल। मोगी के शिकारपुर पुलिस रात देर से वारसनि हवाले कंदी। इलाइक़े में चौबोल आहिनि त मोगी के शिकारपुर पुलिस ॾोहारियुनि सां मुबैना डील तहत बाज़ियाब करायो आहे। आखिर में याद रहे त नईम बपड़ के 10 ॾींहं अॻु पोलियो की ड्यूटी दौरान कच्चे जे चोई शाख वटां अगवा कयो वियो हो। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।